नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ॻोठ ख़लीफ़ो आकिल हिंगोरो में सिंध जे साबिक़ा वॾे वज़ीर डॉक्टर अरबाब गुलाम रहीम पारां पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल लीग जे तालका सदर फ़कीर मोहम्मद असलम हिंगोरो जे संदुसि लाॾाणे ते संदुसि भाउ चिराग दीन हिंगोरो सां संदुसि ताज़ीद कई है ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो है। इन मौक़े ते साबिक़ा सिंध जे वॾे वज़ीर डॉक्टर अरबाब गुलाम रहीम पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां सां गॾु डिवीजनल काउंसिल जो चेयरमैन हुयो असांजो। असां उन वक़्तु डिस्ट्रिक्ट काउंसिल जा में हुयासीं चेयरमैन ऐं ख़लीफ़े साहिब जो ॾाढो सुठो किरदारु रहियो आहे हिन इलाइक़े जे हवाले सां, सिंध जे हवाले सां। ऐं बुज़ुर्ग माण्हू हो जेको उन वक़्तु माण्हुनि खे शायदि घटि ख़बर हुई। बुज़ुर्ग माण्हू, अल्लाह वारो माण्हू हो, उनजी ख़िदमत आहे हिन इलाइक़े में। इन करे पोइ संदसि फर्ज़नि जे फ़ौतगी जे करे असां हिते हाज़िर थियासीं। चिराग सां बि वास्तेदारी आहे असांजी। हाणे सेनेट जे चेयरमैनी जे रिज़ल्ट खां पोइ बि हमरा नथा मुड़नि त छा कजे हिनखे। कोरोना त हाणे पखिड़िजे पियो, कोरोना आहे, मूंखे पाण खे बि इलेक्शन में थियो पर मूंखे एॾो को नुक़सानु कोन ॾिनई। मुंहिंजे पुट खे हींअर हले पियो त कोरोना त आहे त पोइ छो न लॉकडाउन थियणु खपे। माना ॿिन्ही बैलेंस क़िस्म जो कमु ॾिसो, जेको इमरान ख़ान हिन गवर्नमेंट कयो बैलेंस क़िस्म जो कारोबार बि हलणु ॾिनऊं, सफ़ा सख़्तु लॉकडाउन कोन कयूं। उन सां हिकिड़ो माण्हुनि जो फाइनेंशियली सर्वाइवल बि थी वियो, कुझु घटि थी वियो, पर बीमारी वबा अहिड़ी आहे जेको वरी पखड़ंदड़ आहे। ये जलसा जुलूस जेके उन्हनि कया उन्हनि मां वरी पखिड़िजी वई आहे। ॾिसो, हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके प्राउंशियल सब्जेक्ट आहे, जीअं सब्जियूं, अनाज, इहे सभु शयूं प्राउंशियल सब्जेक्ट आहिनि, में फेडरल गवर्नमेंट जो को वास्तो कोन्हे। कुझु अहिड़ियूं शयूं जेके फेडरल सब्जेक्ट आहिनि, जीअं पेट्रोलियम, गैस या ॿियूं शयूं, त उहे फेडरल सब्जेक्ट आहिनि। पर सही मईशत मुल्क जी जेको हाल करे विया आहिनि, तव्हां ॿुधो पिया न, करोड़ूं अरबूं खरबूं। हाणे हींअर सेनेट जे जेको चेयरमैन आहे हिननि जे इलेक्शन ते घणा खरबूं रुपया पैसा ख़र्च थिया आहिनि। इहे किथां आया आहिनि पैसा? इहे करप्शन जा पैसा आहिनि। पोइ उहो सॼो इफेक्ट त थींदो न मईशत में। अञा त ॾुकार कोन्हे, कणकूं बणकूं सुठियूं पियूं लाहिनि, ॾुकार कोन्हे। जॾहिं ईंदो पिन ते जेके हिराइनि त पोइ हाणे लाज़मी इहे हुननि खे हुन मां मिले थो पैसो, त उहो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।